नाज़रीन, सालेपट में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। केतिराई घर पट पइजी विया, फसल तबाह थी विया। मुतासिरनि जी कंहिं वाहर न कई। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम हुसैन भंबरो। नाज़ा हिन वक़्तु प्राइमरी स्कूल बदरशाह मौसम में मौजूदु आहियूं, जेके बरसात मुतासिर ने स्कूल में 50 खां वधीक जेके रहियल आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनखे मानी जेकी सरकार तरफ़ां मिले थी या नथी मिले। आज लुड़ी वियो, पाणी पियो पेटनि में, का शइ न बचिया, माल मता बुख ते वेठा आहियूं। स्कूल में उहा कांदी असांखे कान थी मिले, कुझु न मिले, असां बुख ते वेठा आहियूं। हिनजी बच्चा बुख ते वेठा आहिनि। हिन वक़्तु खणी असांखे का शइ न मिली आहे। जाॾे ताॾे ॿुधूं था मानियूं थी मिलनि, चांहियूं थी मिलनि, असांखे त कुझु कोन मिली आहे। राति जो इहे बचड़ा टुकुर हुतां हुतां वठी बचनि खे था ॾियूं पिया। असांजो कुझु बि न बचियो आहे। हिकु वेलो खाऊं था त हिकु वेलो वेठा आहियूं, का शइ न बची आहे। जुग ई न, कुझु बि न आहे। छड़ो सिर कढी अची वेठा आहियूं हिते। ॿी का शइ बि न असांखे न को मिले थी, न को मिली आहे। शइ बि न, जेको असांजा जुगा किरिया था, असां हिकु वेलो खाऊं था, हिकु वेलो वेठा आहियूं, कुझु बि न असांखे मिलियो आहे। का शइ बि न मिली आहे। ईअं ई वेठा आहियूं पधरनि में, बच्चा रड़कील था कनि। असांखे जॻहियूं कढाए ॾियो, की अलाह जो नाम थो भलाई कयो। असां अची ज़मीन ॾिसो, हे बि असांजा बच्चा आहिनि, असांजे वीचारा आया आहिनि। असांखे ठाराए ॾियो जुगो। असांखे 10-10 ॾींहं बि बुख ते असां वेठा आहियूं। का शइ बि न आई आहे, न पुछण आया न त को ढठियूं थो जायूं जा, का बि असां सां कंहिं बि मदद अॼु ॾींहं ताईं न कई आहे। असां पधर में बच्चा वठूं, स्कूल जॻहियूं बीठा आहियूं। कुझु बि न मिलियो आहे। हिन महिल ताईं सर्वे करे वियो, मुख़्तियार कार मथे बायो स्कूल में, हिते बायो, हे लोंग माना वजल छा मूसवी हिन स्कूल में हिन महिल ताईं वेठा आहियूं। हिन महिल ताईं माना मुख़्तियार कार लिखी वियो आहे। का बि शइ हिन महिल ताईं असांखे न मिली आहे, न मानी मिली आहे, न माना को राशन मिलियो आहे, न को टेंट मिलियो आहे, न को तंबू बचा वठूं। हिन में माना जेको आहे तक़रीबन ॻोठ जा माण्हू असांखे ॿाहिरि था रहनि। मुंहिंजो वधीक चवणो त असांजो माल मताव जेको आहे असांजो मरी वियो आहे। घर घर असांजा तबाह थी विया आहिनि। असां बुखनि काटण ते मजबूर आहियूं। जिते नंढड़े ॿारनि में जेके मुख़्तलिफ़ वबाई जेकी बीमारियूं उपचार करे वियूं आहिनि, न असांखे न कंहिंखे दवा दारू मिले थी पई। हुन आला अफ़सरनि खां मुतालबो कयो आहे त फौरन प्राइमरी बदरशाह स्कूल जेके असांजे कुटुंब रहनि था, उनखे ॿ वक़्तु मानी ॾिनी वञे, असांजी माली मदद कई वञे। कैमरामैन सदाम हुसैन भंबरे सां गॾु ग़ुलाम हुसैन भंबरो, धरती टीवी न्यूज़, सालियापत।